नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ढोरनारो पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जे वाटर सप्लाई तलान ते जेके ढोरनारो शहर खे पाणी मुहैया कंदो आहे। जेको गुज़िरियल 15 ॾींहंनि खां जेके पाणी बदबूदार अची रहियो आहे ऐं आवाम कहिड़ी परेशानी खे मुंहुं ॾेई रही आहे। अचो त आवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो हिन हवाले सां छा चवणु है। हमारा बहुत परेशान हो रहा है, नहाने में परेशानी, पीने में परेशानी, इतनी परेशानी है। हैरान करो, गरीब आदमी है, हैरान करो। इसका कोई पेप अच्छा पानी निकालिए, गटर का पानी हम पी ले। 15 ॾींहं थिया आहिनि जेको ढोरनारो शहर मंझि पब्लिक हेल्थ जी वाटर सप्लाई जी लाइन हुन मंझि गटर जो पाणी मिक्स थी रहियो आहे। हुन मंझि जेको पीअण जो पाणी असांजे घर में अचे थो ऐं मानी पहुचाइण लाइ पाणी इहा असीं घर में इस्तेमालु थी वेंदो आहे। हिन में केतिरी बीमारी थी रही आहे। 15 ॾींहंनि खां पोइ पब्लिक हेल्थ वारनि खे होश नथो अचे, अञा ताईं पाणी उहो ई जो ई असांजे घर में गटरनि जो अची रहियो। मुतद मरतबा इंतज़ामिया खे ॿुधाए रहिया आहियूं, पर इन ते कॾहिं बि का अमल कोन थियो। हर दौर में ई सियासत जी भेट चढ़ी वेंदो आहे। तक़रीबन ढोरनारो में वाटर सप्लाई जी स्कीम जेका आहे उनखे 40 साल तक़रीबन थिया। जेके पुराणी लाइनियूं आहिनि हाणे ढिमेल थी वियूं आहिनि। हाणे गटर जो पाणी जेको नालियुनि जो आहे उहो इन पाणी में मिक्स थी ईंदो आहे। शख़्सियत जे थ्रू जो कमु करायो वञे। जेकॾहिं नुमाइंदनि खे ॾिनो वियो, बलदियाती नुमाइंदनि खे, त इहो बि जेको आहे उन ई भेट चढ़ी वियो जिथे 30 करोड़ रुपया तरक़ियाती स्कीम जा भेंट चढ़ी विया आहिनि। अलाए केॾां विया, का ख़बर कोन्हे। घिटियुनि जो हाल आहे, नालियुनि जो हाल आहे, अहिड़ो ई इन स्कीम जो हाल थींदो। कैमरामैन अयान सुमरो सां गॾु उर्स सुमरो, सिंध टीवी न्यूज़ ढोरनारो।